बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। 2010, 2011, 2012 इहे अहिड़ा साल हुआ जंहिंमें सिंध में जेका मौसमी तब्दीली आई, जेके मौसमी तबाहकारियूं आयूं हुयूं, जंहिंजे नतीजे में लखे माण्हू सिंध जा बेघर थिया हुया ऐं उन्हनि जा अझा ड्रही विया हुया। उहा हिकिड़ी महा ॿोॾि हुई। मथां आसमान खां बरसाति हुई ऐं मथां खां जेको आहे सो डेम टुटा, पाणी, ग्लेशियर, इंडिया पंहिंजो पाणी छॾियो, काबुल जो पाणी। ऐं सिंध, छाकाणि त सिंध खे हमेशह सताईंदा रहंदा आहिनि, उनजे वसीलनि हक़नि ते धाड़ा लॻंदा रहंदा आहिनि जे सिंधू दरिया मुसलसल कैदी आहे। उन 2010 ऐं 12 जे इन मुसीबतुनि में हिकिड़ी शइ थी त सिंध जे माण्हुनि हिकिड़ी वॾी लॾ पलाण कई, हिकिड़ी वॾी नक़ल मकानी थी, हिकिड़ी माइग्रेशन थी वॾी मुख़्तलिफ़ शहरनि खां ॿियनि शहरनि जे तरफ़। उन में जेको हिकिड़ो ज़बरदस्त कमु थियो हुयो उहो इहो थियो हुयो त जेके सैलाब मुतासिरीन हुया उन्हनि जी हिकिड़ी वॾी अक्सरियत जेका हुई, जेको वॾो ह्यूज तइदादु हुयो, उन कराची शिफ्ट थियो हुयो। ऐं हिन वक़्तु बि सिंध में महा मौसमी तबाहकारियूं हलनि पियूं, धड़ाधड़ हलनि पियूं। मां हर हर चवंदो आहियां त मूंखे मींहं खां, बरसाति खां का बि शिकायत कान्हे का, पर जेके ज़मीनुनि जा, जेके ज़मीन ते वेठल जेके फ़िरौन आहिनि, जिन हिन धरतीअ खे बर्बादु कयो आहे, उन्हनि जी इहा नाअहली आहे, नाकारा उन्हनि जी हिकिड़ियूं पॉलिसियूं आहिनि, जंहिंजे करे सिंध वरी ॿुॾी आहे। इनशाला सिंध महकंदी, सिंध बहकंदी। पर आउं सम्झां थो त हीउ कुदरत जे तरफ़ां हिकु ॿियो मौक़ो मिलियो आहे सिंध जे माण्हुनि खे, वतन जे वारसनि खे, त उहे कराची शिफ्ट थियनि। कराची वञो। जेके माण्हू हिते वॾेरनि जे दरनि ते आहियो, जेके सरकारी स्कूलनि में हिननि जे राशन जे आसिरे ते वेठा आहियो, ऐं बुनियादी तौर इन जे ॾाढो ख़िलाफ़ु आहियां त असांजा माण्हू पिननि ऐं उन्हनि खे पिनण जे आसिरे ते तबाहकारियुनि में मारियो वञे ऐं असीं बि इंतज़ारु वेही कयूं त को वॾेरो टटेरो ईंदो ऐं असांजी जी मदद कंदो। ईअं क़तन कोन्हे को। उन करे कराची में वञो, उते दोस्त आहिनि, अहमद सूमरो आहे, खलील शाह साहिबु आहे, सिराज चांडीअ वारा आहिनि, ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि, क़ौमी दोस्त, जेके इहे माहौल जोड़ींदा पिया त तव्हां कराची वञो, उते शिफ्ट थी वञो। जीअं ॿिया 2010 में असांजा माण्हू विया हुआ कराची में, उते वञी शिफ्ट थिया, उते रहिया वञी, ऐं अॼु उहे उन्हनि खे डोमिसाइल बि आहे, शनाख़्ती कार्ड बि आहे, कॉलेजनि, स्कूलनि, इस्पताल ऐं मुख़्तलिफ़ ज़िंदगी जे शोबनि में उहे मसरूफ़ आहिनि ऐं पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। ऐं इहा उन सैलाब मुतासिरीन खे गुज़ारिश थो कयां, हिन मींहं मुतासिरीन खे, त उहे कराची वञण जे लाइ तयारी कनि। ऐं जेके कराची में दोस्त रहनि था उन्हनि खे इहा गुज़ारिश आहे त हिननि हिननि खे मींहं मुतासिरीन जेके आहिनि, ॿोॾि बि अचे पई मथां, पर जेके हीअ मुतासिर माण्हू आहिनि, मुतासिर जेके सवे न हज़ारे ख़ानदान आहिनि, जेके रोडनि ते वेठा आहिनि, बंधनि ते वेठा आहिनि, दर बदर वेठा आहिनि, इज़त नफ़्स उन्हनि जी मजरू थी रही आहे, उन्हनि माण्हुनि खे हिकु दफ़ो वरी जेको आहे पंहिंजनि कोशिशुनि सां कराची शहर में शिफ्ट कनि। कराची में हज़ारे एकड़ ज़मीन पई आहे, धारियुनि जे हवाले आहे, उहे कब्ज़ा बि छॾाइजी सघजनि था, पंहिंजे वतन जी, पंहिंजे शहर जी मालिकी बि थींदी। उते इस्पतालूं आहिनि, स्कूल आहिनि, सहूलियतूं आहिनि, तव्हां वठी सघो था, उहो तव्हांजो हक़ु आहे। सिंध गवर्नमेंट में तव्हां को बि आसिरो न कजो, हीअ इमदाद मथां पिनंदा, पिनण जी आदत आहे सिंध जे हुक्मराननि खे बदकिस्मती सां, ऐं उहे वरी पिनंदा ऐं तव्हांखे उन्हनि जो 1% बि कोन मिलंदो ऐं 99+ उन्हनि वटि हलियो वेंदो। उन करे इहो आउं मशवरो ॾियां थो पियो त महिरबानी करे तव्हां कराची नक़ल मकानी कयो, उते लॾे वञो। जहिड़े बि हाल में आहियो उते वेंदव त ठीकु थी वेंदो। ऐं जेके कराची में रहंदड़ असांजा दोस्त आहिनि, उहे तव्हांखे बिल्कुलु बि ॾुखियो न छॾींदा, उहे तव्हांजी मदद कंदा। ऐं उमेदु कयां थो त असांजूं जेके कॉम्परस जमायतूं आहिनि, जेके दोस्त आहिनि, जेके समाजी दोस्त आहिनि, ऐं जेके पंहिंजा सिंधी सरमाएदार दोस्त आहिनि, उन्हनि खे उहे ज़रूरु इन पासे ध्यानु ॾींदा ऐं इन्हनि जी नक़ल मकानी में उन्हनि जी मदद कंदा। महिरबानी।